بسم الله الرحمن الرحيم وآخرون مرجون لأمر الله إما يعذبهم وإما يتوب عليهم والله عليم حكيم والذين اتخذوا مسجدا فرارا وكفرا وتفريقا بين المؤمنين وإرصادا لمن حارب الله ورسوله من قبل وليحلفن إن أردنا إلا الحسنى والله يشهد إنهم لكاذبون لا تقم فيه أبدا لمسجد أسس على التقوى من الله ورضوان خير أم من أسس بنيانه على شفا جرف هار فانهار به في نار جهنم والله لا يهدي القوم الظالمين أفمن أسس بنيانه على تقوى من الله ورضوان خير أم من أسس بنيانه على تقوى من الله ورضوان خير أم من أسس بنيانه على تقوى والله عليم حكيم لا يزال بنيانهم الذي بنوا ريبة في قلوبهم إلا أن تقطع قلوبهم والله عليم حكيم صدق الله العظيم سبحان اللہ سبحان اللہ شروع اللہ کے नाव सां जेको निहायत महिरबान ऐं रहीम आहे नाज़रीन सिंध टीवीअ पारां सिधी रीत हलंदड़ ही प्रोग्राम सलाम रमज़ान तव्हांजे अॻियां मां बाख पीरज़ादा पेश करे रही आहियां ऐं हिन पेशकश में सभ खां वॾो कंट्रीब्यूट उन्हनि माण्हुनि जो आहे जेके स्क्रीन ते परदे ते तव्हांखे नज़र कोन ईंदा आहिनि नज़र त बिल्कुलु सिर्फ़ु मां अकेली ईंदी आहियां पर हीउ कमु हिकिड़े अकेले माण्हूअ जो न आहे हिकिड़ी पूरी असांजी टीम आहे सिंध टीवीअ जी टीम जेके कैमरा जे पुठियां असांजा कैमरामैन आहिनि असांजा DOP आहिनि असांजा एडिटर्स आहिनि डायरेक्टर साहब आहे ज़फ़र जिसकाणी ऐं सभु हर हिक जो इक्वल इन में कॉन्ट्रीब्यूशन आहे भलारो महीनो हली रहियो आहे रमज़ान जो महीनो बरकतुनि जो महीनो इन में मां गुज़ारिश कंदसि त तव्हां दुआ कयो असां सभिनी जे लाइ हर हिक भातीअ जे लाइ जेके हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं आणण में जेको आहे कॉन्ट्रीब्यूट कनि था जंहिंमें सभ खां वॾी कॉन्ट्रीब्यूशन आहे असांजे स्पॉन्सर्स जी जेके ताउन कंदा आहिनि हिन प्रोग्राम खे तव्हांजे अॻियां पेश करण में सो स्पॉन्सरशिप हूंदी आहे करशे जामे शीरीअ जी ऐं जेको आहे ज़बरदस्त 100% ख़ालिस अर्कनि सां गुलाब ऐं संदल जे अर्कनि सां तयारु शुदा इहो शरबत आहे जेको अफ़्तारिन ऐं सहरिन जी ज़ीनत बणिजंदो आहे हर दिलि अज़ीज़ आहे हर एज जे माण्हूअ खे पसंदि हूंदो आहे ॿार हुजे या वॾो करशे जामे शीरीअ खे ज़बरदस्त क़िस्म जो उन्हनि जो फेवरेट हूंदो आहे इन जे फ्लेवर्स खे उहे इंजॉय कंदा आहिनि फ्लेवर्स जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त इन्हनि जो इलायची फ्लेवर्स ज़बरदस्त आहे ॾाढो सुठो आहे ऐं सिहत जे लाइ ॿियो सुठो आहे लाइट रिफ्रेशिंग हिकिड़ो अहसासु अची वेंदो आहे जॾहिं असां जेको आहे करशे जामे शीरीअ जो शरबत पीअंदा आहियूं ऐं वरी खीर जे गिलास में जॾहिं तव्हां इन जो फ्लेवर्ड इलायची फ्लेवर शरबत जेको आहे मिलाए पीअंदा त अञा ज़बरदस्त ऐं तव्हांखे अञा लाइट हिकिड़ो फील थींदो जॾहिं ओवर ईटिंग जो अहसासु थी वेंदो आहे अक्सर अफ़्तारीअ खां पोइ त इहो शरबत तव्हां राति जो पीअंदा त तव्हांखे अञा सुठो मज़ो ईंदो तबियत सुठी थी पवंदी हुन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे ताउन आहे पीक फ्रीज़ जे सुपर बिस्किट वारनि पीक फ्रीज़ वारनि जो चवणु आहे द ओरिजिनल सुपर द नेशन्स फेवरेट ज़बरदस्त क़िस्म जा हिननि जा बिस्किट्स आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सुपर सॉफ्ट बेक्स चॉकलेट क्लासिक
क्लासिक चॉकलेट केक्स आहिनि हिननि जा ॾाढा सुठा ऐं इहे केक्स जेके आहिनि उन बि सुपर वारनि जा आहिनि ऐं पीक फ्रेंड्स वारनि जा आहिनि हिननि जो तावन हुयो ऐं नाज़रीन जीअं त मुंहिंजूं भेनरूं मूंखे ॾिसंदियूं आहिनि असांजो ख़ैर सां हाणे ॿिए अशरे जो आख़िरी रोज़ो अॼु 20हों रोज़ो आहे असांजो ऐं हाणे ताक रातियुनि वारियूं रातूं बि शुरू थी वेंदियूं हर राति जेका आहे उहा हिकिड़ी इबादत जी राति हूंदी बहितरीनु असांजूं सरगर्मियूं हिन वक़्तु हली वेंदियूं आहिनि ॿिए अशरे खां पोइ जॾहिं टियों आख़िरी अशरो शुरू थींदो आहे त उन सां गॾोगॾु वरी जॾहिं असांजूं भेनरूं रोज़ा थी वेंदा आहिनि इफ़्तारियूं थी वेंदियूं आहिनि त पोइ वरी निकिरंदियूं आहिनि शॉपिंग जे लाइ ॿारनि जी शॉपिंग पंहिंजे मर्दनि जी बि शॉपिंग असांजूं औरतूं ई कंदियूं आहिनि ईद जे हवाले सां ऐं पंहिंजी शॉपिंग बि कंदियूं आहिनि ईद जी शॉपिंग अहिड़ी हूंदी आहे जेका आख़िरी वक़्त ताईं चांद राति जे लास्ट मिनट ताईं पई हलंदी आहे ऐं उन सां गॾोगॾु वरी पार्लर्स ऐं पंहिंजे पाण खे थोरो ग्रूमिंग करण जो सिलसिलो शुरू थी वेंदो आहे लेडीज़ जो मेहंदी हणाइणी हूंदी आहे मेहंदी हणण वारनि वटि एॾी रश हूंदी आहे जो लाइन में बीहो त सुबुह थी वेंदो आहे ईद जो ॾींहुं थी वेंदो आहे चांद राति गुज़री वेंदी आहे सुबुह ताईं इहे तयारियूं असांजूं थींदियूं रहंदियूं आहिनि पर नाज़रीन इन्हनि तयारियुनि सां गॾोगॾु असां किचन जी तयारी बि कंदा आहियूं छो त अफ़्तारीअ में कहिड़े क़िस्म जो दस्तरखान लॻंदो हाणे उहे दावतूं बि अक्सर माण्हू अफ़्तार पार्टियूं बि कंदा आहिनि माण्हुनि खे ख़ासि अफ़्तारियूं पंहिंजे पाड़े ओड़े में बि ॾियण जो असां वटि ॾाढो ख़ूबसूरत रवाजु आहे केॾो मज़ो ईंदो आहे जॾहिं अफ़्तारी थियण में अञा 5-15 मिंट हूंदा आहिनि ऐं दर खड़कंदो आहे बेल वॼंदी आहे ऐं पाड़े मां को नंढड़ो ॿारु को सजल ट्रे खणी ईंदो आहे दस्तरखान वांगियां त हीअ असांजे तरफ़ां तव्हांखे खाधो आहे इफ़्तारी आहे ज़बरदस्त इहे असांजा जेके रवाज आहिनि असांजा पंहिंजाइप वारा ऐं प्यार ऐं मोहबतूं विराइण वारा पर हींअर वञूं था पंहिंजे किचन में ऐं पुछूं था पंहिंजे शेफ खां त अॼु असां कहिड़ी सुठी ऐं ख़ासि रेसिपी ॿुधंदासीं नोट कंदासीं ऐं शाम जो ट्राई बि कंदासीं सो अस्सलाम वालेकुम शेफ हाउ आर यू कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा अल्लाह जो शुक्र अॼु कहिड़ी ख़ासि रेसिपी थी असांखे मिले अॼु बि ठाहियूं पिया करशी जामे शीरी सां गॾु ठाहियूं पिया रेड क्वीन मॉकटेल आहे हीअ हिननि जी रेसिपी आहे रेड क्वीन मॉकटेल करशी जामे शीरी जी ऐं हिन में सिर्फ़ु ड्रिंक्स आहिनि जेको एडिशन थींदी सोडा सां गॾु ऐं हिनखे असां सर्व कंदासीं ऐं हीअ रेसिपी स्टार्ट करे था छॾूं रेड क्वीन मॉकटेल हिन जो नालो आहे ग्रेप्स जो शरबत सॉरी ड्रिंक मिलंदी आहे ॻाढ़ा जेके अंगूर हूंदा आहिनि न हिन जा जूसिस मिलंदा आहिनि त इहे खणंदासीं हिते ओके 2 गिलास रेड ग्रेप्स जो जूस ऑरेंज जूस हिकिड़ो गिलास ठीकु ॾाढी ज़बरदस्त ड्रिंक ठहे थी ऐं लेमन जूस हिन में वेंदो 2 खाइण जा चमचा ऐं हिन सां गॾु असां विझंदासीं करशी जामे शीरी करशी जामे शीरी असां विझंदासीं हिन में 4 टेबल स्पून करशी जामे शीरी हितां टेबल स्पून ॾेई छॾिजो मूंखे 4 टेबल स्पून असां विझंदासीं करशी जामे शीरी ऐं ॾाढी ज़बरदस्त हीअ ड्रिंक ठहंदी हिन में पोइ असां सोडा वाटर मिलाईंदासीं ठीकु 3 ऐं 4 टेबल स्पून हिन में हली वई आहे करशी जामे शीरी सोडा खे मां लिकायो न आहे त हिते असां वाइट सोडा विझंदासीं ठीकु आहे हीअ ग्रीन बॉटल आहे ब्रांड जे करे मां हिनखे कवर करे छॾियो आहे त हे असां हिन में विझंदासीं 1 गिलास ओके ऐं आइस क्यूब्स तव्हां हिन में मिलाई छॾिजो ज़बरदस्त हे डिनर ते बि अगरि ज़रूरी न इफ़्तारी ते ई एॾो तव्हां सोडा पियो लेकिन जॾहिं डिनर खां पोइ तव्हां पी सघो था हाज़मो तमामु बहितरीनु ठहंदो ऐं ॾाढी ज़बरदस्त सी हे ड्रिंक ठही वेंदी करशी जामे शीरी ज़बरदस्त क़िस्म जी कॉकटेल टाइप मॉकटेल ॾाढी सुठियूं ड्रिंक्स अची वियूं आहिनि करशी जामे शीरीअ जी बहितरीनु असांजी ड्रिंक आहे जेका शेफ फैसल असांखे ॿुधायो आहे हिन जो ॾाढो सुठो हिन सां गॾु हाणे असांजी प्रेज़ेंटेशन थींदी ऑब्वियसली प्रेज़ेंटेशन सभ खां अहम किरदारु अदा करे थी तव्हांजे दस्तरखान में त तव्हां कीअं सजाए पंहिंजी ड्रिंक्स खे पंहिंजी डिशिस खे प्रेज़ेंट था कयो जीअं इंसान जे लाइ बि चयो वेंदो आहे न त तव्हां जॾहिं कंहिं सां मिलो कंहिं ख़ासि मीटिंग ते वञो था त सुठो वॻो सुठे तरीक़े सां विंझी सिंझी तयारु थी माण्हू वेंदो आहे पंहिंजे पाण खे थोरो रिप्रेज़ेंटेबल ठाहींदो आहे ऐं उनखे जेको आहे सो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो अहसासु ईंदो आहे त असां वञूं था ऐं पोइ ईअं ई जॾहिं तव्हां कंहिं सां वञणु आहियो त उनखे बि सुठो लॻंदो आहे यार मूंसां ई मिलणु आयो आहे या मुंहिंजे करे असांजी मीटिंग जे करे माण्हू सुठो ठही संवरी करे असांजे अॻु आयो त ॾाढो सुठो इम्पैक्ट पवंदो आहे ईअं ई जॾहिं तव्हां दस्तरखान खे सजाईंदा आहियो त रिप्रेज़ेंटेशन तमामु ज़रूरी आहे नेक्स्ट डिश असांजी नेक्स्ट असां ठाहियूं पिया फ्राइड चना ठाहियूं पिया तलो कुकिंग ऑयल सां गॾु विटामिन ए ऐं डी का भरपूर आहे लो कोलेस्ट्रॉल आहे ओमेगा 3 मौजूदु आहे तमामु बहितरीनु ऐं बनास्पति घी जेको आहे उहो बि तमामु बहितरीनु आहे मिठा ठाहियो या पराठा ठाहियो पिया त बनास्पति घी जो इस्तेमालु कंदो हिते असां खणंदासीं 6 खाइण जा चमचा कुकिंग ऑयल जेको आहे तलो कुकिंग ऑयल हिन जो स्लोगन छा आहे उहो तव्हां ॿुधाईंदो अम्मा
तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। सेहतमंद सां ई असां थींदासीं, छो त असांजी जेके रेसिपीज़ हूंदियूं आहिनि से हूंदियूं आहिनि तलो कुकिंग ऑयल में। ज़बरदस्त कुकिंग ऑयल आहे इहो, ऐं सिहत जे लाइ बि ॾाढो सुठो आहे। ऐं ज़ाहिर आहे ऑयल हर खाधे में पवे थो, पर ऑयल जी क्वांटिटी घटि विझणु घुरिजे। चाहे केॾो बि सेहतमंद ऑयल आहे नो डाउट, पर पोइ बि कोशिशि कयो त सिहत जे हवाले सां ऑयल घटि इस्तेमालु कयो पंहिंजनि खाधनि में, ऐं जॾहिं बि इस्तेमालु कयो त तलो कुकिंग ऑयल इस्तेमालु कयो। बिल्कुलु। अच्छा, हिते हिकु ॻंढि बसर जी हाफ स्लाइस कटिंग थियल विधी आहे। हिनखे ॻाढ़ो न आहे करिणो, बसि सॉफ्ट करिणो आहे हल्को सो। ठीकु आहे, हे हल्को सो लाइट सो सॉफ्ट थींदो त हिन जे अंदरि असां विझी छॾंदासीं टमाटर। बसि हिनखे थोरो बसर खे नरम कंदासीं। 6 खाइण जा चमचा कुकिंग ऑयल खयो ऐं हिते हिकु अदद टमाटर हिन जे अंदरि विझंदासीं। हिननि खे पचाइणो न आहे भाॼी वांगुरु, बसि हिनखे सॉफ्ट करिणो आहे, हल्को सो क्रंच रहणु खपे। ठीकु आहे, बसर विझी छॾियो ऐं टमाटर विझी छॾियो हिकु। हुनजे बाद हिन में विझंदासीं साओ मिर्च हिकु अदद बारीक कटिंग थियल। ऐं हिते असां वटि मसाला आहिनि जंहिंमें आहे पीठल ॻाढ़ा मिर्च हिकु चांहि जो चमिचो, कुटियल ॻाढ़ा मिर्च हिकु चांहि जो चमिचो, हैड आहे पाउडर अधु चांहि जो चमिचो, चाट मसालो हिकु चांहि जो चमिचो, ऐं मैंगो पाउडर हूंदो आहे आमचूर जंहिंखे चवंदा आहियूं हिकु चांहि जो चमिचो आहे। खंडु थोरी विझंदासीं हिकु चांहि जो चमिचो, हिन खां बैलेंस थी वेंदो आहे, ज़बरदस्त टेस्ट ईंदो आहे। ऐं जेको मलका जो पिंक सॉल्ट आहे इहो हाफ टी स्पून, ऐं कुटियल ॻाढ़ा मिर्च ऐं बेसण विझंदासीं हिन में हिकु चांहि जो चमिचो। बेसण खां छा थींदो जेको मसालो आहे न चणनि जे मथां कोट थी वेंदो आहे। हे सॼा मसाला विझी छॾिया। हिन जे बाद अछो ज़ीरो आहे भुने कुटे विझंदो हिकु चांहि जो चमिचो, ऐं साबित धाणा भुने कुटे विझंदो हिकु चांहि जो चमिचो। इहे ॿई शयूं विझूं, हिनखे हल्को सो मिक्स कयो मसाले खे। हिते असां वटि आहिनि 4 कप जेतिरा बॉइल चणा। हाणे वाइट खणो था, अच्छा चणा खणो था या ब्लैक वारा खणो था, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। इहे ॿई शयूं विझी छॾियूं, हिनखे हल्को सो सौते कंदासीं। अक्सर माण्हू वरी हिन में पोटेटोस बि इंजॉय कंदा आहिनि, आलू। हा, आलू उहो बि तव्हां ट्राई बॉइल करे, हा 2 आलू तव्हां विझी सघो था। बसि इहे असांजो 2 मिंट हिनखे फ्राई कंदासीं। हुनजे बाद सावा धाणा विझी हिनखे बहितरीन डिश आहे जेका तलो कुकिंग ऑयल में तयार थी रही आहे। शेफ जूं मज़ेदार रेसिपीज़ ऐं क्विक रेसिपीज़ आहिनि, झटपट तयारु थियण वारियूं रेसिपीज़ आहिनि। से ज़बरदस्त तव्हां नोट कंदा कयो, ॾाढो सुठो हिननि जो अहसासु टेस्ट हूंदो आहे। ऐं जॾहिं ज़ाहिर आहे शइ ठाहिजे थी त मां इहा ॻाल्हि नोटिस कई आहे, असांजे शेफ में आहे ॾाढी सुठी ऑर्गेनाइज़्ड शयूं हूंदियूं आहिनि पंहिंजियूं हुन में। अॼु जे खाधे में कहिड़ा कहिड़ा मसाला ईंदा, कीअं उहे कढी रखनि था तयारु, ज़बरदस्त। छो त कुकिंग ॾाढो डेलिकेट मामिलो हूंदो आहे, थोरो बि तरो लॻी वेंदो आहे त टेस्ट अची वेंदो आहे, ऐं इहो ईअं लॻंदो आहे ॼणु सड़ी वई आहे भाॼी। त इहा ॾाढी ज़रूरी आहे त तव्हां बिल्कुलु ईअं न थिए त अञा उते पियो दाग लॻे, तव्हां उन महिल बसर कटींदा, टमाटो कटींदा त वरी दाग सड़ी वेंदो आहे। मिंट जी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, सेकेंड्स जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। ऐं हिन में असांखे ख़ासि ख़्यालु रखिणो पवंदो आहे। ऐं वरी ज़ाहिर आहे जॾहिं चना चाट ऐं अहिड़े सभु शयूं खाओ त पोइ इन खां पोइ अफ़्तारीअ में चांहि ज़रूरु हूंदी आहे। चांहि खे तव्हां इंजॉय कंदा, ऐं चांहि हूंदी टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान जी चांहि बहितरीनु हुनजो जेको आहे अहसासु ॾियारींदी आहे, ऐं ज़बरदस्त मां सम्झंदी आहियां त हिकिड़ी नीड आहे त अफ़्तारीअ खां पोइ जेके माण्हू चांहि न पीअंदा आहिनि, ईअं लॻंदो आहे ॼणु का सुस्ती आहे, अञा उन्हनि रोज़े में आहिनि, का अञा अहिड़ी ॻाल्हि कमी आहे जेका अञा बचे थी, सो उहा पूरी थी वेंदी आहे जॾहिं तव्हां चांहि पीअंदा आहियो। नाज़रीन, बहितरीन ई रेसिपीज़ हुयूं असांजा हींअर, पर वक़्तु थियो आहे नात ॿुधूं था। असां नात खां बहितरीनु असां वटि हुननि असांखे जॉइन कयो आहे, हुननि जी ॿुधूं था नात। असल मां चाहींदसि त जॾहिं असांजो रमज़ान जो महीनो हलंदो आहे न त असां प्रोग्राम्स में कयूं था पिया, पहिरें ॾींहं खां असांजी त लाइव नशरियात आहे, नातूं था ॿुधूं ऐं इन क़िस्म जो हमद था ॿुधूं। केॾो इन्हनि में असरु आहे जो ॿुधी ईअं लॻंदो आहे त मतिलबु वाक़ई में दिलि धड़कजी वेंदी आहे, माण्हू थोरो सेंटी थी वेंदो आहे। मुंहिंजा त अक्सर घोड़ा भरिजींदा आहिनि अखियुनि में, मां ॾाढो मुश्किल सां हिन शइ खे कंट्रोल कंदी आहियां। ॾाढे दिलि सां माण्हू ॿुधे न त तव्हांखे पाण सुकून मिलंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। महफ़िलूं आहिनि ज़िक्र जूं, सो ज़िक्र कयूं था ऐं ज़िक्र खे जेको आहे कंटिन्यू कयूं था, ऐं उमेदु आहे त महफ़िलूं ईअं ई रौनक रहंदियूं इंशा अल्लाह ताला चांद रात ताईं। नात आहे साईं, बिस्मिल्लाह सर, नात तव्हां शुरू कयो। सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। हमने बारी ताला से आगाज़ करूँगा। ऐ मेरे मौला 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 मौला, ऐ मेरे मौला मौला मौला, ऐ मेरे मौला 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 मौला, ऐ मेरे मौला मौला मौला। अपना हरम दिखा दे दोनों जहां के मालिक,
اپنا کرم دکھا دے دونوں جہاں کے مالک قسمت میری جگا دے قسمت میری جگا دے دونوں جگہ کے مالک اے میرے مولا 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 اے میرے مولا 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 طیبہ کی آرزو ہے مکے کی جستجو ہے طیبہ کی آرزو ہے مکے کی جستجو ہے اس بارگی دکھا دے رمضان میں بلا لے حج پہ بھی بلا لے دونوں جگہ کے مالک اے میرے مولا 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 اے میرے مولا 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 دنیا و آخرت کے ہر غم سے تو بری ہے دنیا و آخرت کے ہر غم سے تو بری ہے مجدہ مجھے سنا دے مجدہ مجھے سنا دے دونوں جگہ کے مالک اے میرے مولا 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 اے میرے مولا 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 بیٹھا نبی کے در پر جس دم وہ یہ اجاگر بیٹھا نبی کے در پر جس دم وہ یہ گداگر اس دم اسے فنا دے اس دم اسے فنا دے دونوں جگہ کے مالک اے میرے مولا 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 اے میرے مولا 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 سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ بہترین نعت ناظرین وقت تھو साही जो थैंक यू कंदासीं शेफ फैसल खे बहितरीन तव्हांजो रेसिपियूं शेफ फैसल थैंक यू सो मच ऐं ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था महिमान आहिनि महिमाननि खे बि इंट्रोड्यूस कराईंदासीं ॾिसंदा रहो सलाम रमज़ान वेलकम बैक नाज़रीन भलीकार सलाम रमज़ान में बहितरीन प्रोग्राम जी शुरुआत थी चुकी है ॾिसंदड़नि खे ख़बर आहे त किचन वारो सेगमेंट थी चुको आहे बहितरीन असांजी रेसिपी जेका आहे उहा असांजे शेफ तव्हांखे ॿुधायूं झटपट क्विक तयारु थियण वारियूं ॿ रेसिपीज़ हुयूं हिकिड़ी कड़छे जामे शीरीअ में रेसिपी हुई हिकिड़ी तलो कुकिंग ऑयल में जेके तव्हां ज़रूरु नोट कयूं हूंदियूं ऐं मां चाहींदसि त तव्हां उहे ट्राई कयो ऐं असांखे फीडबैक ज़रूरु ॾियो त उहे तव्हांखे कीअं लॻियूं ऐं हींअर असांजे प्रोग्राम खे ज़ाहिरा महिमाननि जॉइन करे वरितो आहे ऐं मां महिमाननि खे इंट्रोड्यूस कराईंदी हलां ज़बरदस्त शख़्सियतूं असांजे प्रोग्राम में आयूं आहिनि अॼु ऐं मां सम्झंदसि त कुझु अहिड़ा माण्हू जेके पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जे लाइ एतिरो कमु कंदा आहिनि जो चाहे उहे पाकिस्तान में हुजनि या पाकिस्तान खां ॿाहिरि हुजनि पर उन्हनि जी पर्सनैलिटी उन्हनि जो कमु उन्हनि जो कॉन्ट्रीब्यूशन सोसाइटीअ जे लाइ पाकिस्ताननि जे लाइ पंहिंजे मुल्क जे लाइ तमामु बहितरीनु हूंदो आहे ऐं ॻाल्हियूं करणु तमामु सवलियूं आहिनि माण्हू वेही करे ऐं गवर्नमेंट खे असां वेही ब्लेम कयूं त असांजी सिक्योरिटी एॾी न आहे असांजा गवर्नमेंट्स सुठा न आहिनि असां वटि रूल्स ऐं रेगुलेशन सुठियूं न आहिनि बेरोज़गारीअ जो मसइलो आहे तालीम जो मसइलो आहे इहे सभु मसइला पंहिंजी जाइ ते पर पोइ बि बीइंग अ सिटीज़न हिकु फ़र्द थी करे तव्हां पंहिंजे सोसाइटीअ खे छा था ॾेई सघो इहो ज़रूरु सोचणु घुरिजे ऐं असां वटि जेके मौजूदु आहिनि से मां सम्झंदसि त ॿ पाकिस्तानी आहिनि ऐं उहे ॿई पंहिंजी फील्ड में बहितरीनु कमु करे रहिया आहिनि सोसाइटी खे कॉन्ट्रीब्यूट करे रहिया आहिनि असां वटि मौजूदु आहिनि चेयरमैन ओवरसीज़ पाकिस्तान यूनाइटेड फोरम एंड प्रेसिडेंट पाकिस्तान पीपल्स पार्टी मिडल ईस्ट जनाब मियाँ मुनीर हंस असां सां गॾु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम सो प्रिविलेज सो ग्लैड टू हैव यू एट माई शो बहुत खुशी हुई और मशकूर है कि हम आप आए और अच्छा लगा यहाँ आकर
थैंक यू सो मच। उन्हनि सां गॾु सां असांखे जॉइन कयो आहिनि गुफ़रान काका ख़ैल आहिनि। उहे ज़बरदस्त रीनॉन मीडिया प्रोफेशनल आहिनि। पाकिस्तान ऐं UAE में 28 साल 28 ईयर्स हाँ कमु करे रहिया आहिनि ऐं फाउंडर आहिनि रेडीज़ प्रोडक्शन जा। अस्सलाम वालेकुम काका ख़ैल साहब, कैसे हैं आप, क्या हाल है आपके? Thank you so much. Thank you. Alhamdulillah, I'm fine. सो ग्लैड Hope you too. और बहुत मशहूर है आपके कि आप आए हमारे Same शो here, में। same here. Thank you. ज़बरदस्त असां वटि महिमान हुया, हुन सां गॾु असांखे जेके नात जे लाइ बहितरीनु मुंहिंजूं भेनरियूं आहिनि सुहिणियूं पियूं लॻनि पियूं, उन्हनि जॉइन कयो आहे। उन्हनि जो नात पढ़ण जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे। इन्हनि खे चऊं था महक एंड सिस्टर्स। इहे थियूं चवनि त असां गॾु नात ॿुधाईंदा आहियूं, हिकिड़ी ॿधी कंदा आहियूं, पंहिंजनि भेनरूं जेके आहिनि इहे ॾाढो सुठो अहसासु ॾियारींदा आहिनि। इन जो नात ॿुधंदासीं छो त महफ़िल जेका आहे असांजी ज़िक्र जी आहे, फ़िक्र जी आहे ऐं शऊर खे विरहाइण जी आहे, उत्साह हासिलु करण जी आहे। सो इन्हनि महफ़िलुनि में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र थींदो, ज़रूरु थींदो। इन करे महक एंड सिस्टर्स खे मां वेलकम थी कयां। अस्सलाम वालेकुम, यू ऑल लुकिंग सो वेरी प्रिटी, थैंक यू फॉर बीइंग इन आवर शो। ऐं बाकायदा आगाज़ कयूं था असांजे प्रोग्राम जो। सर आपसे शुरुआत करते हैं, गुफ्तगू का आगाज़ करते हैं। सबसे पहले तो वेलकम करते हैं आपको कि आप UAE से पाकिस्तान आए हैं और आते ही आपने हमें टाइम दिया है कि नहीं? जी बहुत शुक्रिया आपका भी सिंध TV का कि उन्होंने मुझे इनवाइट किया और मुझे बात करने का मौका यहाँ जी पर मिल बिल्कुल रहा है। ज़बरदस्त। आप का जो टाइम है ना, मैं समझती हूँ इतना कीमती है कि मेरे पास सवाल बहुत ज़्यादा है और आपके पास और हमारे शो का टाइम बड़ा मुख्तसर है, तो मैं डायरेक्ट अपने पहले सवाल की तरफ जाऊँगी। मैं चाहूँगी कि आप थोड़ा सा हमारे जो देखने वाले सिंध के ये नौजवान हैं उनको आप थोड़ा सा एक मोटिवेशन दें, एक अपने तरीके से प्रोफेशनली थोड़ा गाइड करें कि बीइंग अ सिटीज़न ओवरसीज़ पाकिस्तानी के तौर पर वो जाके किस तरीके से अपना फ्यूचर संवार सकते हैं, अपने आप को कंट्रीब्यूट कर सकते हैं। जी मैं समझता हूँ कि ओवरसीज पाकिस्तानी जो हैं उनका एक बड़ा रोल है पाकिस्तान में। तो जो लोग भी नए आना चाहते हैं जैसे आपने पूछा है, तो उनको मैं कहना चाहूँगा कि वो सबसे पहले तो दुनिया भर में इस वक्त 10 मिलियन से ज़्यादा ओवरसीज़ पाकिस्तानी हैं जी, जिसमें गल्फ़ कंट्री में कुछ 6 मिलियन के करीब है और बाकी दीगर ममालिक में। तो जो भी लोग आते हैं, अगर कोई बिज़नेस करने के लिए आता है उसके लिए अलग चीज़ें हैं, जॉब के लिए आते हैं, लेकिन मुख्तलिफ़ मुल्कों ने अब जो किया है कि जो जॉब के लिए आते हैं कम अज़ कम उनकी डिग्रीज़ जो हैं वो टेस्ट करवा के वहाँ पर जाएँ। और स्किल्ड लोगों की वहाँ पर है ज़रूरत, जो ऐसी विज़िट पर चले जाते हैं कि वहाँ जाकर देख लेंगे और काम कोई नहीं आता, तो उनको बड़ी मुश्किलात पेश आती हैं। तो बेहतर ये है कि जो भी लोग जाएं पहले होमवर्क करके जाएं कि कैसे हमने किस तरह की जॉब करनी है और या किस तरह के बिज़नेस में जाना है। तो बेशुमार मौके हैं। और जैसे आपने पहले जिक्र किया कि स्किल्ड लोगों की वहाँ पर ज़्यादा ज़रूरत भी है और उन चीज़ों के ग्रो करने के उन लोगों के चांसेस भी ज़्यादा है। कोई स्पेसिफिक फील्ड्स है जो आप रिकमेंड करना चाहेंगे कि आप इस फील्ड में स्किल्ड हो जाए? देखें गल्फ़ कंट्री में जैसे है कि हर तरह के लोगों की ज़रूरत है। कोई भी काम आप जानते हैं, चाहे कोई बिल्डिंग बनाने से लेके मैसन से, और आप अच्छी से अच्छी पोजीशन पे भी जिस तरह का भी प्रोफेशन है, सब लोगों की वहाँ बड़ी ज़रूरत है। लेकिन एक्सपीरियंस उनका होना चाहिए, डिप्लोमा होना चाहिए, कोई एक्सपीरियंस हो, कोई उनके पास डिग्री हो, ताकि उनको जाते ही जॉब जो है इजीली मिल जाए। वहाँ पर बहुत ज़्यादा तंजीमें हैं जो लोगों को सपोर्ट करती हैं। तो बाहर जाने का एक तो हमारे जो मुल्क के मसाइल हैं उनकी वजह से जो लोग बाहर आते हैं उनके हालात और ज़्यादा बेहतर हो जाते हैं अपनी फैमिलीज़ के लिए। और बल्कि मैं कहूँगा कि पाकिस्तान के लिए बड़ा अच्छा होता है कि ज़रा मुबादला उधर से आता है, जैसे पाकिस्तान की मईशत मजबूत होती है। तो इसीलिए जब ओवरसीज़ पाकिस्तानी पहली दफ़ा भुट्टो साहब के दौर में जब ID कार्ड और पासपोर्ट बने, तो पूरी दुनिया में ओवरसीज़ पाकिस्तानी गए, जिनकी वजह से आज पाकिस्तान, मैं समझता हूँ कि जो रेमिटेंस की वजह से पाकिस्तान को बड़ा फ़ायदा पहुँचता है ना उनसे। बेहतरीन, ज़बरदस्त। आपने जो है बहुत अच्छे तरीके से जो है इस चीज़ को एक्सप्लेन किया। मैं गुफरान साहब आपके पास आना चाहूँगी। बेहतरीन, आपका जो एक 28 साल का अरसा बीइंग मीडिया प्रोफेशनल, आप ने मैं समझती हूँ मोर देन डिकेड्स, 2 डिकेड से भी ज़्यादा का अरसा आपने इस फील्ड में जो है काम किया है। पाकिस्तान में अलग काम किया है, UAE में अलग काम किया है, अपने लोगों के साथ अलग काम किया है और पड़ोसी मुल्क के जो है आर्टिस्ट के साथ अलग काम किया है आपने। आप थोड़ा सा हमें ये बताएं कि जो है किस तरीके से, कैसा आपका एक्सपीरियंस रहा, और आजकल के नौजवानों में, आजकल के मीडिया के जो लोग हैं हमारे इस फील्ड में,
کیا وہی جوش اور وہ چیز آپ کو نظر آتی ہے جو آپ نے الگ الگ دنیا کے الگ الگ لوگوں سے کام کیا نا, تو کیا فرق ہے پاکستانی جو میڈیا میں کام کرنے والے ہیں ان میں اور جو ہے باقی دنیا بھر کے دوسرے لوگوں میں؟ بسم اللہ الرحمن الرحیم. سب سے پہلے بات آپ کا شکریہ, آپ نے انوائٹ کیا اپنے شو میں. اور ابتدا کچھ ایسی تھی کہ ایک شوق تھا اور ایک موٹیویشن تھی اپنے ساتھ, ایک کمٹمنٹ تھا. میری زندگی میں اگر کوئی میرا آئیڈیل رہے تو میرے والد صاحب رہے, اور ہی واز دی ایئرکرافٹ انجینئر, فرسٹ ایئرکرافٹ انجینئر پاکستانی ملٹری. تو ہمیں تھا کہ میرا نام اپنے باپ سے تھوڑا سا آگے جانا چاہیے. وہ اس لیے کہ ہمیں کرنا تھا. اچھا, شروع میں نے کیا پرنٹ میڈیا سے. اس وقت پرنٹ میڈیا ہوتا تھا اور ایک ہمارا پی ٹی وی ہوتا تھا. تو وین آئی واز ان میٹرک, تو یہ کوئی میرا خیال ہے آپ اس کو لے لیں کوئی 91 میں ہم نے شروع کیا تھا اخباری شائع سے لکھنا. پھر کرتے رہے, پھر زندگی میں کچھ اتار چڑھاؤ دیکھے اور بڑی اسٹرگل کی. آج کے دور کی طرح وہ چیز نہیں ہے. اس دور میں انٹر ہونا زیادہ مشکل جی, اور ایک بچہ جس میں بہت ساری ہمارے پاس آپشنز ہیں. تب جیسے آپ نے کہا پی ٹی وی تو آج بھی ہے, لیکن جیسے آپ نے ذکر کیا کہ پہلے صرف پی ٹی وی ہوتا تھا. جی, صرف پی ٹی وی ہوتا تھا. اس وقت جو ہے نا نکل کے آنا, ریسورسز نہیں تھے. آج تو ہم کوئی بھی ریسرچ کرتے ہیں ہم گوگل سے کر لیتے ہیں, یہ کہیں سے بھی ہم سرچ کر لیتے ہیں. اچھا, پھر آپ کے ساتھ زندگی میں ایسا ہوتا ہے کہ جسے آپ کے لائکنگ ہوتی ہے. جیسے کمار سانو میرا بڑا فیوریٹ سنگر تھا اور میں چاہتا تھا. پھر اللہ نے ایسا کیا کہ آج کوئی تقریباً 20 سال سے اوپر کا عرصہ ہو گیا ہے, میں اور کمار سانو ہم لوگ ساتھ ہیں. پاکستان میں ہم جتنے آج تک. اچھا, بہترین آپ نے جو ہے اس طریقے سے بڑے بڑے آرٹسٹ میں سمجھتی ہوں سپر سٹارز ہیں ان سے کے ساتھ کام کیا ہے, اور ضرور جو ہے آپ کے جرنی کے بارے میں اور بھی ہم جانیں گے. لیکن وقت ہوا ہے بریک کا. بریک وٹھو تھا ناظرین, اردو میں چوندا ہے نا, تو بریک کا معنی ॿुधायां سندھی में कहते साही था वठो, साही वठी वरी वापसि अचूं था नाज़रीन. साही खां पोइ वरी जॉइन कयो था. ॾिसंदा रहो सलाम रमज़ान. भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार. ऐं बहितरीनु असां वटि महिमान आहिनि जेके ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं पिया कनि, कचहरी था कनि. जीअं त ख़ूबसूरत हिकिड़ो महीनो असांजो आहे रमज़ान जो महीनो. इन रमज़ान जे महीने में असांजी कोशिशि हूंदी आहे त भलाई कयूं ऐं दुआऊं जेके आहिनि उहे हासिलु कयूं. माण्हू असांजे लाइ दुआ कनि, दुआउनि जा तलबगार हूंदा आहियूं इंसान. ऐं इंसान खां ग़लतियूं बि थी वेंदियूं आहिनि. ज़ाहिर आहे ख़ताउनि जो पुतलो आहे. जॾहिं ग़लती थी वञे, गुनाह थी था वञनि, त पोइ हिन महीने में इंसानु तौबा कंदो आहे, कोशिशि कंदो आहे त उहे गुनाह वरी न करण जा अहद कंदो आहे. सॼे साल में हिकिड़ो पंहिंजे पाण सां ॿीहर वादो कंदो आहे. इहे सभु वादा, इहे सभु अहद पाण सां ज़रूरु करणु घुरिजनि. मां सम्झां थी इहा हिकिड़ी हेल्दी प्रैक्टिस आहे. इन में इंसान खे बीइंग अ पर्सनल हिकिड़ो ग्रो करण जी ॾाढी तव्हांखे कैपेसिटी मिले थी. जॾहिं तव्हां पंहिंजे पाण जे लाइ हिकिड़ा के गोल्स सेट नथा कयो लाइफ में, त हिन साल में मूंखे हिन आदतुनि ते, कावड़ ते, अगरि कंहिंखे कावड़ घणी थी अचे त उन ते क़ाबू करिणो आहे. अगरि कंहिंजी तव्हां दिल आज़ारी कयो था त तव्हां इन ॻाल्हि ते क़ाबू कयो त तव्हांजी ज़ुबान, तव्हांजे कॉल सां, तव्हांजे अमल सां कंहिंजी दिल आज़ारी न थिए. इंसानु जेको आहे न, बहितरीनु मां सम्झंदी आहियां त एग्ज़ाम्पल थी सघे थो अगरि उहो पंहिंजो कैरेक्टर डेवलपिंग ते कमु करे. त तव्हांजो किरदारु जेको आहे न, उहा ई तव्हांजी सुञाणप हूंदी आहे. ऐं अहिड़ा ई किरदार जेके आहिनि सिंध जो नालो अॻिते वधाईंदा आहिनि, जिन में हिकु सभ खां बहितरीनु किरदारु ऐं हर दिलि अज़ीज़, हर न्याणीअ जी इंस्पिरेशन आहे शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा. त उन्हनि सां जंहिं माण्हू बि जेतिरो बि कमु कयो आहे उहो मिसाली आहे. के माण्हू अगरि उन सां हिकु महीनो, कुझु महीना या हिकु साल जो अरसो बि कमु कयो आहे, त उहे माण्हू हाणे जॾहिं मिलंदा आहिनि त उहे उन महल जूं ॻाल्हियूं, उन्हनि जे एटीट्यूड जे हवाले सां, उन्हनि जे बिहेवियर जे हवाले सां, शहीद राणीअ जे ॻाल्हाइण जे तरीक़े जे हवाले सां जॾहिं ज़िक्र कंदा आहिनि त अॼु बि यादि कंदा आहिनि त छा त लेडी हुई, छा उनजी पर्सनैलिटी हुई, छा उन्हनि जो जेको निवड़त हुई, मोहबत हुई, प्यारु हुयो, इज़त ॾियण जो अंदाज़ हुयो. ऐं ईअं ई जेके असां सां गॾु अॼु गेस्ट आहिनि मियां मुनीर हंस, उन्हनि जो शहीद बेनज़ीर सां काफ़ी घणो अरसो कम जो रिश्तो रहियो आहे. बीइंग अ प्रोफेशनल गॾु कमु करे रहे हैं. सर, मैं चाहूँगी कि आप ज़रा हमें उस दौर का एक कुछ वाक़यात हों बताएं कि आपका जो ताल्लुकात थे प्रोफेशनली शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा के साथ, वो कितना अरसा रहे और क्या क्या उनमें ऐसी बातें थी जो देखा जाए तो काफ़ी कुछ इंसान को इंस्पायर करती हैं. जी, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जो हैं, जब पाकिस्तान से दुबई गई तो वो को तकरीबन 8.5-9 साल वहाँ पर रहीं.
تو ہمارا جو ان سے تعلق تھا پارٹی کے ایک ایز اے چھوٹے بھائی کی طرح ایک ورکر کا، اور بہت قریب سے دیکھنے کا، ان سے سیکھنے کا موقع ملا. میں اسپیشلی کیونکہ رمضان کا مہینہ ہے اور رمضان ٹرانسمیشن ہے، تو اس لیے میں ان کا بتانا چاہوں گا کہ ماشاءاللہ وہ بہت زیادہ جیسے ان کو لوگ دیکھتے ہیں باقی چیزوں میں، سیاست میں، مختلف رمضان میں بھی وہ ڈیلی جو اپنے گھر میں بھی یعنی جس دن بھی کہیں باہر اگر کمٹمنٹ نہیں ہے، ظاہر ہے ہمارے پارٹی کی ہماری خواہش ہوتی تھی وہ آئیں، مختلف افطار پارٹیوں میں آتی تھی جہاں بھی ان کو بلاتے تھے، لیکن وہ اپنے گھر میں بھی انتظام کرتی تھی سحری کا، افطاری کا، اور مختلف لوگوں کو بلا کر یا اپنے بچوں کے ساتھ جو ہے تو باقاعدہ قرآن پاک، قرآن خوانی گھر میں کروانا، اور بہت زیادہ اس حوالے سے وہ جو لوگ ان کو نہیں جانتے اس حوالے سے کہ ہمیں وہ دیکھنے کا موقع ملا کہ وہ بہت زیادہ ایک مذہبی بھی ہیں اور بڑا اس چیز پہ یقین رکھتی ہیں اور بڑا اس پہ کام کرتی ہیں، اور مختلف نعت خوان کو بھی بلا کر گھر میں. تو میں سمجھتا ہوں کہ بڑا ایک اعزاز تھا، اسپیشلی دبئی یو ای میں جو لوگ رہتے تھے کہ وہاں پر لاکھوں کی تعداد میں لوگ ہیں، اور بہت سارے لوگ جو ہیں ان کو موقع ملا ان سے ملنے کا، بات کرنے کا، اور اسپیشلی دبئی یو ای کی جو 7 ریاستیں ہیں ہر جگہ پر وہ جاتی تھی جہاں بھی ان کو پاکستانی 4 صوبوں کے لوگ بلاتے تھے. تو اس کے بعد جب انہوں نے دنیا بھر میں لیکچر دیتی تھی، وہ جلاوطنی کا دور تھا اور پاکستان کے لیے کام کرتی تھی، باہر بیٹھ کے بھی پاکستان کی بہتری کے لیے کیا سوچتی تھی. خوبصورت ان کی اپنی پرسنالٹی تھی، اور بہت اور بھی ان کی زندگی کے الگ الگ پہلو ہیں، ان پہ بھی ہم روشنی ڈالیں گے، لیکن ابھی نعت رسول صلی اللہ علیہ وآلہ وسلم کا وقت ہوا چاہتا ہے. ناظرین اساں کے جوائن کیو ہے حیدر علی اینڈ برادرز، زبردست انہن جو ہکڑو گروپ ہے، انہن کا نعت ٻدھوں تھا. جی بیٹا بسم اللہ. وسلم علیک یا حبیب اللہ. بلا لو پھر مجھے اے شاہ بحر و بر، دیوانہ مدینے میں بڑی شان گیا، چاک دن چاک جگر چاک گربان گیا، میں پہنچوں کو میں جانا میں گرے باچا کیسے ناچا گرا دے کاش مجھ کو شوق تڑپا کر مدینے میں، مدینے جانے والا
امان اللہ کبھی تو اپنا بھی لگ جائے گا بستر مدینے میں بلا لو پھر مجھے اے شاہ بروبر مدینے میں. سبحان اللہ سبحان اللہ بہترین ادائیگی. غفران صاحب اساں ساں گڈ موجود ہیں. غفران صاحب آپ جو ہے جس طریقے سے آپ نے اپنے ایک بتایا کہ بہت عرصے سے آپ کام کر رہے ہیں تو بہت ساری ایسی باتیں ہیں جو میڈیا کے حوالے سے ہمارے جو ابھی میڈیا کے لوگ ہیں اب میڈیا سائنس ایز اے ان ایجوکیشن انسٹیٹیوٹ میں ایز اے سبجیکٹ پڑھایا جاتا ہے, اس کی ڈگری ملنا شروع ہو گئی ہے جو بھی یہ بھی ایک ظاہر فیلڈ ہے. دنیا بہت آگے نکل گئی ہے آہستہ آہستہ, ہمارا پاکستان میں بھی اس چیز کا اسکوپ بڑھ رہا ہے. اس پہ بات کریں گے لیکن وقت ہوا ہے بریک کا. ناظرین سائی وٹھوں تھا سائی کھاں پوء وری حاضر تھیوں تھا. بہترین مہمان اساں ساں گڈ آहिनि, ॾाढी सुठी कचहरी कंदासीं. असां सां गॾु रहिजो. सलाम रमज़ान. भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार तव्हांखे. मां बाका पीरज़ादा. बहितरीन प्रोग्राम हली रहियो आहे असांजो. सिधी रीत हलंदड़ ही प्रोग्राम सलाम रमज़ान में महफ़िलुनि जेके हूंदियूं आहिनि मचंदियूं आहिनि उन में ज़िक्र थींदो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो. ज़बरदस्त नात ख़्वान असां सां गॾु मौजूदु आहिनि, उहे ज़बरदस्त नात थियूं ॿुधाइनि पियूं. पर ब्रेक खां वञण खां अॻु में मां गुफ़रान साहब सां हिकिड़ो सवाल कयो मीडिया जे हवाले से. सर आपसे जो सवाल किया था मैं चाहूँगी आप उसका जवाब दें کہ میڈیا کے حوالے سے جو آج کل بہت ایجوکیشن کے حوالے سے پڑھائی کے حوالے سے بہت ساری اب چینجز آ گئی ہیں اور میڈیا فیلڈ میں نوجوان کا فیوچر آپ کیا دیکھتے ہیں؟ دیکھنے والوں کو کیا آپ سجیسٹ کریں گے کہ وہ اس فیلڈ میں جائیں؟ کیونکہ جو سب سے بڑا مسئلہ ہے بے روزگاری کا کہ لوگ جائیں گے, اگر بیٹا میڈیا سائنس میں جائے گا تو کتنا کمائے گا, اس کے پاس کیا کیا آپشنز ہیں, کیا وہ گھر سنبھال سکے گا اپنا؟ تو یہ اس حوالے سے آپ بتائیں. اچھا دیکھیں باغ صاحب, اس میں سب سے بڑی چیز یہ ہے کہ میڈیا واقعی ایک بڑا ارننگ والا ہمارے وہ پلیٹ فارم ہے, اور اگر ہم پروفیشنلی چیزوں کو لے کے چلیں, انفارچونیٹلی ہمارے یہاں تھوڑی سی اس چیز کی کمی ہے. پروفیشنلزم نہیں ہے, پروفیشنلزم بہت کم ہے, یا تو ابھی تک ہم اس کے عادی نہیں ہوئے ہیں. اگر ہم اپنے پڑوسی ملک کی بات کریں یا اس کے علاوہ اگر ہم مڈل ایسٹ کی بھی بات کریں تو وہاں کے لوکل بھی اب اتنا پروفیشنلی چیزوں کو میڈیا کو لے رہے ہیں, اور میڈیا میں ایک بہت اچھا ارننگ کا پہلو ہے اگر آپ اس کو طریقے سے اور پروفیشنلزم کے ساتھ کریں. بٹ ہمیں ابھی دیکھیں جب ہم نے شروع کیا تھا اس وقت میڈیا ایک بڑی نووارد چیز تھی, اور پرنٹ میڈیا سے ہم چلے, پھر پی ٹی وی ایک اکیلا چینل ہوتا تھا, پھر چینل آتے گئے. 2000 کے بعد یہ سارا جو آیا سارا, تو ہم نے بھی اسی سے لرن کیا, اور ہم نے اپنے آپ کو جب ہم انٹرنیشنلی کام کیا ہم نے, تو ہم نے اس چیز کو سب سے پہلے دیکھا کہ ہم کہاں کمپٹیشن ہمارا زیادہ ہے. کیونکہ ہمیں اس وقت آنیسٹلی, میں نے ایک اور آپ کو بات بتاؤں کہ پاکستان کی ہسٹری کا سب سے پہلا روڈ شو میں نے شروع کیا تھا. میرا ایک پروگرام آتا تھا, پہلے ہم نے یو کے ایک چینل کے لیے کیا اور گلف ٹائم کے نام سے, 2004 کی بات ہے. آئی واز ڈن 52 پروگرامس, اور پھر ہم نے یہاں شروع کیا اے ٹی وی جو شالیمار ٹیلی ویژن تھا, اس پہ گلف ٹائم میں نے شروع کیا تھا. تو ہم نے لرن کیا اسی چیز کو لرن کیا, اور ہم اپنا پروفیشن بنایا. میرا اس وقت اگر پروفیشن ہے تو وہ میڈیا ہی ہے. بالکل ایسا ہی ہے, اور آپ نے کہا کہ اس دور میں آپ نے شروعات کیا, لیکن اب میں سمجھتی ہوں کہ آپ یہ کہنا چاہ رہے ہیں کہ بہت سارے اب آپشنز ہو گئے, اور نوجوانن जे लाइ जेके हाणे घणा फील्ड्स आहिनि, घणा रस्ता खुली विया आहिनि. पर नाज़रीन नात ते अचूं था, नात था ॿुधूं. बहितरीन महक ऐं सिस्टर्स असांखे जॉइन कयो आहे. जी बेटा आप नात सुनाओ. اللهم صل على سيدنا ومولانا عرش اعظم پر رسول ابدی لکھا ہے, عرش اعظم پر رسول ابدی لکھا ہے, کہ ڈالی ڈالی پر حسن اور علی لکھا ہے, کہ ڈالی ڈالی پر علی اور ولی لکھا ہے, سبز پتوں پر حسین ابن علی لکھا ہے, کہ سبز پتوں پر حسین ابن علی لکھا ہے, کہ سرخ پھولوں پر حسن اور حسین لکھا ہے, کہ سبز پھولوں پر حسین اور حسن لکھا ہے. کہ اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلی سیدنا
سیدنا حسین والا آلہ وصحبہ وبارک وسلم وبارک وسلم. اللہ کے شیر حیدر کرار پر درود. اللہ کے شیر حیدر کرار پر درود. اللہ کے شیر حیدر کرار پر درود. حضرت حسن حسین کے حضرت حسن حسین کے حضرت حسن حسین کے کردار پر درود. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد. کہ خدا نے ماں کو کیا عظمت کمال دی ہے، کہ خدا نے ماں کو کیا عظمت کمال دی ہے کہ اس کی دعا نے آئی مصیبت ٹال دی ہے. اور قرآن میں ماں کی اس طرح مثال دی گئی ہے کہ قرآن میں ماں کی اس طرح مثال دی گئی ہے کہ جنت اٹھا کے ماں کے قدموں میں ڈال دی، کہ جنت اٹھا کے ماں کے قدموں میں ڈال دی ہے. کہ جنت میں پاکیزہ کی کنیزے جہاں رہے، جنت میں سیدہ کی کنیزے جہاں رہے، جنت میں فاطمہ کی کنیزے جہاں رہے. یا رب میری دعا ہے، یا رب میری دعا ہے، یا رب میری دعا ہے میری ماں بھی وہاں رہے. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد. بے شک اللہ تبارک و تعالیٰ نے ماں کے قدموں تلے جنت رکھ دی، لیکن جنت کا دروازہ باپ کی شفقت کو عطا کر دیا گیا. کہ جنت میں مصطفیٰ کے صحابہ جہاں رہے، جنت میں مصطفیٰ کے صحابہ جہاں رہے، جنت میں مصطفیٰ کے صحابہ جہاں رہے. یا رب میری دعا ہے، یا رب میری دعا ہے، یا رب میری دعا ہے میرے بابا وہاں رہے. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد. اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد. وعلی سیدنا علی و سیدتنا فاطمہ و سیدتنا زینب و سیدنا حسن و سیدنا حسین والا آلہ وصحبہ وبارک وسلم وبارک وسلم وبارک وسلم. بہترین زبردست نعت ॿुधाइनि इन्हनि ऐं जेको इन्हनि जो अंदाज़ आहे वो तमामु बहतरीन आहे. मियां मुनीर साहब आप बैठे हुए हैं, आपको कैसा लग रहा है? कुछ अलग ख़ास अंदाज़ है इनका नात मैं पढ़ने का समझता हूँ माशाल्लाह बहुत अच्छा इन्होंने पढ़ा है. जी जी, और जिस तरह की महफिल है उसी हिसाब से जो उसी हिसाब नातें से पढ़ रही हैं. बिल्कुल ज़बरदस्त, बहुत अच्छे तरीके से जो है आपने जो है इस चीज़ को समझा है. लेकिन मैं समझती हूँ कि जब आप मिडल ईस्ट की बात करते हैं और वहाँ पे जाते हैं तो हमारे जो मिडल ईस्ट सिटीज़न हैं, पाकिस्तानी हैं, जो ओवरसीज़ हैं, तो वो पाकिस्तान की जो है भलाई के लिए क्या रोल प्ले करते हैं? या आप इतना अरसा आप यूएई में हैं और काम कर रहे हैं, तो जो है किसी कोई फंड्स होते हैं, कोई स्कॉलरशिप्स ऑफ़र करते हैं यहाँ के नौजवानों के लिए, क्या ऐसी कारकर्दगियाँ हैं
آپ پلیز ہمیں بتائیں۔ دیکھیں اوورسیز پاکستانی جو ہیں وہ میں تو یہ کہوں گا کہ پاکستان میں جو رہتے ہیں ان سے زیادہ پاکستان سے محبت کرتے ہیں، اسی لیے کیونکہ وہ دور رہتے ہیں، دور رہتے ہیں اور ان کو زیادہ قدر تب ہوتی ہے جب آپ تھوڑا سا دوری ہوتی ہے۔ اور کبھی بھی پاکستان میں کچھ مشکل آتی ہے یا قدرتی آفات آتی ہیں، سیلاب آتا ہے، زلزلہ آتا ہے یا کوئی بھی، تو ہمیشہ اوورسیز پاکستانی آگے بڑھ کر پاکستانی بھائی جو ہیں اپنے یہاں رہنے والے ان کو سپورٹ کرتے ہیں۔ اور اسی طرح جو اسپیشلی میں گلف کنٹری کی، مڈل ایسٹ کی بات کروں گا، تو وہاں پر جتنے بزنس مین ہیں سب سے اچھی بات یہ ہے کہ آپس میں بڑے اتفاق سے رہتے ہیں، بے شمار وہاں پر پولیٹیکل پارٹیز سب ہیں، لیکن آپس میں یہاں سے زیادہ اچھے طریقے سے رہتے ہیں۔ بہت اچھی بات آپ نے کی ہے، اور اس بات پہ ہم دوبارہ آتے ہیں، کنٹینیو کریں گے۔ ابھی میرے خیال سے ایک نعت کا وقت ہے، نعت ॿुधूं था नाज़रीन، ऐं नात ॿुधंदे ई वरी साई ते वेंदासीं। तव्हां नात खे इंजॉय कयो। महक ऐं सिस्टर्स जो जेको अनोखो अंदाज़ आहे, निरालो अंदाज़ आहे नात पढ़ण जो, उनखे इंजॉय था कयूं। नात खां पोइ ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वरी जॉइन कयूं था। बिस्मिल्लाह। किधरे अक़दास पे हाले दिल सुनाना याद आता है मदीना याद आता मदीना याद आता है मदीने में जो गुजरा वो ज़माना याद आया है मदीना याद आया मदीना याद आया है अदब से बैठ कर उसे गुंबद खज़रा के साए में अदब से बैठ कर उसे गुंबद खज़रा के साए में नबी की याद में आंसू बहाना याद आया है मदीना याद आया मदीना याद आया है और मज़ारे फातिमा पे करबला वालों की याद आई मज़ारे फातिमा पे करबला वालों की याद आई मदीने वाले आका का घराना याद आया है मदीना याद आया मदीना याद आया है मदीने में जो गुजरा वो ज़माना याद आया है मदीना याद आया मदीना याद आया है वेलकम बैक नाज़रीन। बलिकार सलाम रमज़ान में बहितरीन महिमान आहिनि असां सां, ऐं उन्हनि सां कचहरी बि हली रही आहे, ऐं नात बि ॿुधूं था पिया, ऐं बहितरीन असां वटि जेके ॻाल्हियूं थियूं हलनि पियूं।
میاں منیر ہنس صاحب ہمارے ساتھ موجود ہیں. سر میں آپ سے یہ سوال کرنا چاہوں گی ابھی، کیونکہ جیسے آپ بہت مختصر وقت کے لیے پاکستان آئے ہیں، یہاں پر آپ آئے، آپ نے یہاں پہ آ کے دیکھا رمضان کا مہینہ چل رہا ہے. رمضان کے مہینے میں جو ہماری چیزیں ہوتی ہیں نا، ہم لوگوں کی ہماری روٹین چینج ہو جاتی ہے. ہم لوگ بہت، ہمارے یہاں ایک روایت ہوتی ہے نا، بڑے ہم لوگ تمیز سے بات کرنا شروع کر دیتے ہیں، غصہ کم کرنا شروع کر دیتے ہیں کہ بھائی ابھی ہمارا روزہ ہے تو تھوڑا سا، حالانکہ اتنا نہیں کر پاتے پھر بھی تھوڑا بہت کرتے ہیں. پھر جیسے ہی رمضان ختم ہو جاتا ہے تو ہم لوگ واپس اپنی اس روٹین پہ آ جاتے ہیں. آپ مجھے یہ بتائیں کہ جب انسان کی اپنی پرسنالٹی ڈیولپمنٹ ہے نا، اس میں دیکھیں ہمارے قرآن میں کتنی ہدایات ہیں. ہمارا جو ہے ہمارے پیغمبران کی جو زندگی ہے وہ ایک خاکہ ہے کہ ہم اگر چاہیں تو ہم ان سے سیکھ سکتے ہیں کہ کس طریقے سے زندگی میں ہمدردی اور محبت جو ہے اس چیز کی سب سے اعلیٰ ترجیح دینی ہے اس چیز کو. کیوں اس چیز کی کمی ہو گئی، آپ کو کیا لگتا ہے؟ دیکھیں، میں سمجھتا ہوں کہ اچھی بات یہ ہے کہ لوگوں میں چاہے رمضان آتا ہے تو پھر ہی کرتے ہیں، لیکن یہ بڑی اچھی بات ہے کہ کون دل میں ہے کہ یہ ہم نے احترام کرنا ہے رمضان کا، ہم نے ایسے چلنا ہے، ہم نے کسی سے کوئی ناانصافی نہیں کرنی یا بدتمیزی نہیں کرنی. تو کم از کم ان کے دل کی جو فیلنگ ہے اس سے ظاہر ہوتی ہیں. تو بہتر تو یہی ہے کہ ہمیشہ جو پورا سال ہی بندہ ویسے رہے. اور لیکن پھر بھی کوشش جو کرتے ہیں بڑی اچھی بات ہے. اور میں آپ کو بتاؤں، پاکستان کے علاوہ بھی دنیا بھر میں جو ہے رمضان کا مہینہ جو ہے نا بڑا ڈیفرنٹ آ جاتا ہے. اسپیشلی جو ہے نا دبئی کی میں آپ کو اگر بات کروں تو وہاں پر افطار پارٹیوں کا اور سحور کا بڑا ایک الگ نظام ہے. اور پاکستان سے زیادہ بلکہ میں سمجھتا ہوں کہ لوگ انتظامات کرتے ہیں، اور اسپیشلی افطار پارٹی اور سحور کے لیے. اور روزہ جو ہے وہ بھی پاکستانی جو لوگ ہیں یا وہاں پر لوکل جو لوگ ہیں وہ عبادت جو ہر سال ہی بندہ کرتا ہے، پورا سال کرتا ہے، لیکن رمضان میں خصوصی طور پر ایک کوشش ہوتی ہے کہ نماز بھی ٹائم پر پڑھی جائے اور باقی چیزیں بھی کی جائیں. تو میں سمجھتا ہوں کہ یہ بڑی اچھی چیز ہے. لوگ زکوٰۃ دیتے ہیں، لوگ ویلفیئر کرتے ہیں، لوگوں کی مدد کرتے ہیں اس مہینے میں جن کو اللہ تعالیٰ نے وسائل دیے ہیں. اور اوورسیز پاکستانی بھی جیسے کسی کی بھی کوئی پرابلم ہے، پورا سال ہی اسپیشلی میڈیکل میں ہاسپٹل جو لوگوں نے خود بھی بنائے ہیں اس میں لوگوں کو سپورٹ کرتے ہیں پاکستان میں، اور ایجوکیشن میں اسپیشلی بڑی سپورٹ کرتے ہیں. تو میں سمجھتا ہوں کہ اور بھی ان کو چاہیے کہ لوگوں کی مدد کریں جو ضرورت مند ہے. زبردست، بہت ہی اچھی آپ نے بات کی ہے. ناظرین، نعت بدوں تھا، نعت جو وقت تھو ہے اسا کہ حیدر علی اینڈ برادرز جوائن کयो ہے، انہن سان نعت بدوں تھا. جی بیٹا بسم اللہ. علی ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینو ہمینو، علی ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینو، ہاں علی ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینو، ہاں علی ورگا زمانے دے کوئی پیر وکھا میں، علی 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 ذات علی دے ہے، کائنات علی دے ہے، علی جتن کسے دے، علی جتن کسے دے، جاگیر مقام لو علی ورگا زمانے دے کوئی پیر مقام لو، علی ورگا زمانے دے کوئی پیر مقام لو. کعبے ولادت ہے، کعبے ولادت ہے، مسجد شہادت ہے، مسجد شہادت ہے، اڈے ورگ کسے دے دے، اڈے ورگ کسے دے دے، تو کیر وکھا میں لو مرو نہ رہے ہیں
हैदरी या अली या अली, नारा हैदरी या अली या अली। हैदरियम कलंदरम मस्तम, कभी दीवार हिलती है कभी दर कांप जाता है, अली का नाम सुनकर अब भी खैबर कांप जाता है, नाराए हैदरी या अली। हैदरियम कलंदरम मस्तम, 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 हैदरिया। कुल का जमाल जुज़्ब के चेहरे से है हया, कुल का जमाल जुज़्ब के चेहरे से है हया। घोड़े पे है हुसैन नजारा अली का है, अली अली। हैदरियम कलंदरम मस्तम, हैदरियम कलंदरम मस्तम, हैदरियम कलंदरम मस्तम, हैदरियम कलंदरम मस्तम, नारा हैदरी या अली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, बहितरीन नात हुई ऐं ॾाढो सुठो असांजो जो प्रोग्राम रहियो ऐं हीअ बहितरीन प्रोग्राम जेको आहे इन ते ई हुयो त इहे ई रौनकूं जेके हुयूं इहे ज़िक्र जूं महफ़िलूं ऐं रौनकूं हुयूं ऐं ज़िक्र जो जेके ॻाल्हियूं पे हलनि पियूं। मां पंहिंजे महिमाननि खे थैंक यू चवणु चाहींदसि उन्हनि जे लाइ। सर, थैंक यू सो मच कि आप आए, बहुत मशहूर हैं हमें और आप जिस तरीके से अपने बिजी शेड्यूल में से टाइम निकाल कर आए। मियाँ साहब आपका भी शुक्रिया और काका खैल साहब आपका भी शुक्रिया। बहुत मशहूर हैं कि आप आए और हमारे इस प्रोग्राम की जीनत बने ऐं बहितरीन असां जेके नातूं बि ॿुधियूंसीं। ही नाज़रीन जेको ख़ूबसूरत असांजो प्रोग्राम हुयो या जेका महफ़िल हुई सतावन हुई करशे जामे शीरी जी। करशे जामे शीरी 100% ख़ालिस गुलाब ऐं संदल जे अर्कनि सां तयारु शुदा हिकिड़ो शरबत आहे जेको हर अफ़्तारी ऐं सहरीअ जी ज़ीनत बणिजंदो आहे। का अहिड़ी अफ़्तारी न हूंदी जेका मां सम्झंदी आहियां करशे जामे शीरीअ खां सिवा हुजे। हर दिलि अज़ीज़ आहे, हर क़िस्म जो माण्हू चाहे ॿार हुजे या वॾो हुजे, हर उमिरि जे माण्हूअ जो फेवरेट शरबत जेको आहे उहो करशे जामे शीरी आहे। ज़ाहिर आहे इन में कंहिं क़िस्म जी बि केमिकल्स जो इस्तेमालु कोन्हे, ज़बरदस्त अर्कनि सां, ख़ालिस अर्कनि सां, 100% प्योर अर्कनि सां तयारु कयल आहे। उन सां गॾोगॾु इन्हनि में जेको इलायची फ्लेवर आहे उहो ॾाढो कमाल जो आहे। करशे जामे शीरी जो इलायची फ्लेवर खे तव्हां ज़रूरु ट्राई कंदा ऐं जॾहिं बि अफ़्तारी खां पोइ स्नैक्स खाईंदा आहियूं, असां तरियल शयूं खाईंदा आहियूं, पकोड़ा समोसा घणो कुझु हूंदो आहे असांजे दस्तरख़ाननि ते। सो उन खां पोइ ज़ाहिर आहे ओवर ईटिंग जो अहसासु थींदो आहे, ईअं लॻंदो आहे थोरी एसिडिटी थी वई आहे, त उहो जेको आहे इलायची फ्लेवर जो करशे जामे शीरी तव्हांजी तबियत खे अञा बहितरीनु मज़ेदार करे वठंदो। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे तावन आहे पीक फ्रींस जा सुपर बिस्किट। पीक फ्रींस वारनि जो चवणु आहे द ओरिजिनल सुपर द नेशन्स फेवरेट। बहितरीनु इन्हनि जा बिस्किट आहिनि ऐं उन सां गॾु सुपर सॉफ्ट बेक्स क्लासिक चॉकलेट केक्स आहिनि। ॾाढा सुठा इन्हनि जा केक्स आहिनि। इन्हनि असांजे प्रोग्राम खे बि तावन कयो हुयो ऐं हीअ असांजो प्रोग्राम जेको हुयो अॼु जो ख़ासि प्रोग्राम तव्हांजे लाइ हुयो। ख़ैर असां अॼु 20हों रोज़ो आहे ऐं 20 रोज़े खां वरी सुभाणे खां असांजो ॿियो अशरो बि ख़तमु थी वेंदो ऐं पोइ वरी ताक रातनि जो सिलसिलो शुरू थी वेंदो। इन्हनि में सभ खां अॻु में इहा कोशिशि करणी आहे त जेके बि असां खां गुनाह सरज़द थी चुका आहिनि उन्हनि जी माफ़ीअ जा तलबगार हुजूं असां ऐं वरी अॻिते कंहिं बि क़िस्म जी जेका आहे गुनाह खे न थियण जी तौफ़ीक़ जी दुआ घुरऊं ऐं वरी नेकियूं विरहाइण जे लाइ बि सभ खां बहितरीनु नेकी बि नेकीअ में शामिलु आहे त असां निवड़त सां पेश अचूं माण्हुनि सां। दुआऊं जेको आहे जेॾो थी सघे उनखे कलेक्ट कयूं, छो त तव्हां माण्हुनि जी दुआउनि में तव्हां अगरि यादि हूंदा उन्हनि खे त उनखां बहितरीनु को तोहफ़ो आहे कोन। सो मूंखे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि रखो साईं। बहितरीनु असांजो जेको आहे हीउ प्रोग्राम आहे इन में असांजो इख़्तिताम थींदो आहे, वक़्तु पुॼाणीअ ते पुॻो आहे प्रोग्राम जो ऐं असां ज़ाहिरा वरी इफ़्तार कंदासीं। तव्हां सां गॾोगॾु असां बि पंहिंजनि महिमाननि सां इफ़्तार कंदा आहियूं ऐं इफ़्तारीअ जो जेको दस्तरख़ान हूंदो करशीअ जे दस्तरख़ान ते असां इफ़्तारी कंदासीं, जिते पीक फ्रींस जा सुपर बिस्किट बि हूंदा असां सां गॾु। वेंदे वेंदे नाज़रीन नात ॿुधूं था। बहितरीनु असांखे ग्रुप आहे जेके हैदर अली एंड ब्रदर्स जो ॾाढो बहितरीनु ग्रुप आहे। ज़बरदस्त इन्हनि जी नात जी अदायगी आहे। नात ॿुधंदे ॿुधंदे वञूं था। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, दुआउनि में यादि रखिजो। मूंखे ॾियो इजाज़त, बाक़ी पीरज़ादा खे अला भाई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।